बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं इहो ॾिसो पिया तव्हां सूरत हाल, सॼो मुल्क ॿुॾे पियो। असांजी पुराण डिस्ट्रिक्ट जेका आहे उहा हिन सर्कल में सभ खां वॾे में वॾी जेका शाख आहे उहा तक़रीबन 5 ॾींहं हलाई थी वञे ऐं 9 ॾींहं बंदि कयो थी वञे। इहो सॼो सीज़न असांजा 3 फसल 4 फसल अॻे पोइ जेके आहिनि उहे विया हलिया। पहिरीं फसल जेका असांजी पोइ फुटी ॿोॾि में वेही हली, उन खां पोइ बसर टमाटरनि जो जेको हालत आहे अञा ताईं ॿनियुनि में रुलनि पिया। उन खां पोइ फुटी असां पोखे कोन सघियासीं, पीअण जो पाणी बि कोन आयो, कणिक असांजी थी कोन सोक जे करे। हींअर कणिक हींअर असांजो इलाइक़ो अॻाटो आहे फसल जो पंहिंजो टमाटर ऐं बसर लाइ। उनजी सूरत हाल इहा आहे त पहिरीं एकयो पाणी हो, हू बि असां खां एकयो पाणी बि टेलनि ते कोन पहुचंदो। पर हाणे जेको आहे राति असांजी डायरेक्टर सां ऐं हिन सां मीटिंग थी आहे इंजीनियर साहिब सां, त हू किथे इंट्रस्टेड कोन आहिनि। पोयां 5 ॾींहं हलाए अॼु 9 ॾींहं शाख बंदि पियल खे उहा 8 ॾींहं 50% 100+ पाणी हले पियो नारा में, असांखे 50% खां पाणी कोन में मिले। इन करे असां जेको आहे अॼु हे दोस्त एहतजाज कनि पिया ऐं इहो अल्टीमेटम था ॾियूं त 5 खां पहिरीं शाख खुले थी त ठीकु आहे, न त 5 बजे हिते हज़ारे आबादकारी टेल जा जेके आहिनि 26 वाटर कोर्स असांजी जेका हिते आहे टेल आबादकार वेलफेयर वारनि जी असांजी पुराण जी टेल ऐं इहे सभु हज़ारे माण्हू इनशाला 5 बजे वञी जेको आहे उहा जमड़ू खे हेडअप करे पुराण जा गेट असीं खणंदासीं। महिरबानी करे असां इरीगेशन वारनि खे इहे नाअहल माण्हू आहिनि ऐं इंतिज़ामिया खे बि चऊं था इन नाअहलनि खे थोरो सुधारियो वञे ऐं पंहिंजे पाणी बहितर आहे त शाख खोले छॾनि, न त सॼो सिस्टम डिस्टर्ब थींदो। ऐं असां इनशाला ग़ैर मुआइना मुद्दत ताईं हुते वेठा हूंदासीं जेसि ताईं असांजो मसइलो हल कोन थींदो। असांजो इलाइक़ो जेको ख़ुशहाल इलाइक़ो जेको हिननि ॼाणी करे हथी करे जेको आहे उहा सॼो बर्बादु करे छॾियो आहे। माण्हू अॼु जेके आहिनि लॾ पलाण पिया कनि, माण्हू इंतिहाई मुश्किलातुनि में आहिनि। तो इन करे जेको आहे अॼु असां इहे रोडनि ते निकिरी आया आहियूं। माण्हू हज़ारे जेके तयारी पिया वठनि, इनशाला 5 बजे वञी शाख पुराण डिस्ट्रिक्ट ते खोलंदासीं।